झूलेलाल। मुंहिंजो नालो पीयूष जयसिंघानी आहे। मां 5वीं कक्षा में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे विद्यालय जो नालो गुरु गोविंद सिंह खालसा हाई सेकेंडरी स्कूल आहे। मां तव्हांखे हिकु कविता थो ॿुधायां जंहिंजो नालो आहे हिकिड़ी हुई बानी। हिकिड़ी हुई बानी जनक जी हुई नानी। साढे दर्जी हुई दादी। सा कुत्ते जी हुई काकी। ऐं चीते जी हुई चाची। सा भवड़े जी हुई भेण। ऐं सहिन जी हुई सेण। सा पोपट जी हुई फुफी। ऐं मां कोड़ीअ जी मासी। सा हुई सीण जी ससु। जिठियाले हिनजो वस्त। हिकड़ाणी हुई सियाणी। जंहिंजी हुई अमानी। अहिड़ी हुई अमानी। जय झूलेलाल।